फुलजी लॻ बाईपास अलाहो भायो भरसा कखावन घरनि खे बाहि अल्ह तल सड़ी रख। ख़बर मूजिब फुलजी लॻ ॻोठ अलाहो भायो भरसा चांडियल जे कखावन घरनि खे बाहि लॻी वई। घर में रखियल समूरो सामान सड़ी रख थी वियो। बाहि अयाज़ सादिक यासीन वल्द सरवर चांडियो जे घरनि खे बाहि लॻण जो कारण रध पचाउ जो चुल्हो या सोलर प्लेट मां ॿुधायो पियो वञे। असीं एसएचओ फुलजी मीर मुर्तज़ा सहतो सीएन न्यूज़ जे नुमाइंदे खे ॿुधायो त जीअं मूंखे ख़बर पई त मुंहिंजी हद ॻोठ अलाहो भायो भरसां घरनि खे बाहि लॻी आहे त आउं फौरी पहुतसि ऐं फायर ब्रिगेड वारनि खे कॉल कई, पर अफ़सोस हो न पहुता। ॻोठाणनि पाण पंहिंजी मदद पाण बाहि विसाइण जी कोशिश कई, पर बाहि मुकमल घरनि खे लॻी वई ऐं ग़रीबनि जो घर में रखियल सामान सड़ी रख थी वियो ऐं ही पाण में भाइर हुआ जेके गॾु रहंदा हुआ।